कराची खां पोइ गॾह जे शौक़ीननि मातली में बि रेस करणु शुरू करे छॾी। रेस खे ॾिसण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि टनू मोहम्मद खान, तलहार, बदीन, कड़ियो गंवर, टंडो गुलाम अली ऐं ॿियनि इलाइक़नि खां माण्हुनि जो वॾो अंग पहुची वियो। गोरीले पाटोली जे गॾह, टाइम पास ऐं फयाज़ ख़ासकी अली जे पारेल गॾह में फलकारा खां मातली ताईं 5 किलोमीटरनि जे डोड़ जे सख़्तु मुक़ाबले खां पोइ फयाज़ ख़ासकी अली जे पारेल गॾह मुक़ाबिलो खटियो त सुज़ुकियुनि, मोटर साइकिलुनि ऐं चिंची रिक्शानि ते सवार सवें माण्हुनि फयाज़ ख़ासकी अली मथां घोरूं घोरे खूब दाद ॾिनो। नंढड़ी गॾह ऐं नंढड़ी गाॾी जी तेज़ रफ़्तारी माण्हुनि जो मन मोहे विधो। मातली में तफ़री जा मौक़िया तमामु घटि हुअण जे करे गॾह गाॾी रेस ॾिसी माण्हुनि तमामु घणो इंजॉय कयो। हुकूमत खे घुर्जे त अहिड़े क़िस्म जी सेहतमंद सरगर्मियुनि खे उजागर करण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे त जीअं मातली वासियुनि खे सस्ती ऐं तकड़ी तफ़री हासिलु थी सघे। कैमरामैन लव कुमार सां गॾु अशरफ चांडियो, सिंध टीवी न्यूज़, मातली।